अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बकेड़ा आलन माया तांजो पांजो यूट्यूबर और क्या हराम थी मुझे सुमा के खबर है 4 महीना थिया जेको वीडियो कोन ठायो जो ब्लड प्रेशर हाई हो गई मन वीडियो कोन ठायो जो मकसद एड़ो मन अजीब ना बुधाइंदो मां बस न ठायो त न ठायो जिंदगी पाण एकड़ो बा लगो पियो पर अज पाण गालाइंदा वरी टिकटॉक के बारे अभी मजा आएगा ना भिड़ो मैं खबर है तांजे भी फेवरेट मां जे भी फेवरेट पाण के खपई टिकटॉक ते ठाए व्यूज ठाए बस हलाइंदा सु कम के इए खाओ लंडा वागी कमायो ना सो टिकटॉक के बारे में गलन हां टिकटॉक खबर तो वो ना आए रहियो मतलब ताइयो ने सोचो त टिकटॉक भलो थी वा आए तो सागो गंद माणू काच लाण का वठी काच पावण तई तैयारन टिकटॉक जे फारी पेज लाई छोकरियो गंदी पावण का वठी गंदी फाड़न तई तैयारन त टिकटॉक जे फारी पेज दी छु जालू पाजा मुड़ सेणन बाहर सेणन ला तैयारन पर को फारी पेज दी छु मतलब मायू छोकरियो नंडियो वडियो सब परेशान त टिकटॉक जे फालू पेज ते की छु छोरा बोरा पक्का पोड़ा सब परेशान सो उन्हनि माण्हुनि ते थोरो नज़र सानी कंदा तो जेके फारियूं में हलन घुमन फिरन था सो अचो वीडियो स्टार्ट थकियूं मां सरियाम चवां थो त मां शिकारपुर जो दादा आहियां खबर इन केरिया में आए तू वेलकम टू गोवा सिंगम ओ वाह मोहरो मर्दाना आवाज जनाना हे वरी छा थियो खोदा पहाड़ निकला बबन को मन ओने हिसाब सा हे छा म्यूजिक एडो मस्त लियो आई वरी पोया आवाज एडो निकतो आ जो जान मुझे पोया मां के का मासी भी सडे न इने का भला दसा वडी ते जेको तो प्यालन खपाण वारा जेके होको दिंदा उने में दाबो घणू तो न वटंदड़ मानू भी वठी जंदो दाबे से हे वरी की निकतो म्यूजिक वो लगायो वा साउंड ये निकतो वॉइस जो मां चां तो बस एडो सीन थियो मां जान मजा दोस्त मां के वठी लन हल त मेले ते खदड़ाया थी उते वणा तो पाणी ते कपड़ा पाए बिठा हुजन मजो वठांगे ओ भाषा हाण तोरो मना पाण अलग कैटेगरी ते ठाईंदा सु मना अलग कैटेगरी दिसंदा हाण पेरी पाण कैटेगरी दिसूंदा जेके सस्ता सस्ता भोग टिकटॉक ते हुंदा उन जे पोया आवाज देचंदा खिलण वारो मां खा भी किनु खिलणदन हालो तोरो उए सस्ता भोग ही दिसू एड़ा दी मुजा मोला तो गमा गरया इडू खुशा वाला शादी की तारीख बज रही है नन्ना बाकी को लख डंडा में तो रही है कुछ भी न बाकी छा नहीं वास्केट वतिया ओ जड़ाती हम मुजा मोला तो गमा गरया सकोड़ाती हम टांगला तो गमा गरया यकीन करो भाषा ये मानू एडा सिकायल हुंदा एडे ही मानू हुंदा जेके नंढे हुंदे जेको मोटरसाइकिल सिखणे बहानी घरा पोंटू सुरकी लालाई करे लोंडे बादन जे विच में नी वेंदा एडे ही मानू हुंदा जेके पराए भत जी महफिल में रगो पैसा खाण लई वेंदा एडे ही मानू हुंदा जेके नंढे हुंदे स्कूल में शे न हुजण जे करे दुकान वारा नाजायज ताल्लुक रखंदा एडे ही मानू हुंदा नंढे हुंदे भाई का शे वठण ला घर जा गी जा दबा खपाइंदा सिधो गाला मां त इए चंदुम न त बाबा मां के त खिल नथो अचे हां नथो अचे त भला बंदूक गंदो जा बाबा ना आयो त ना आयो गाल खत्म बस मां के ना आयो हालो नव वीडियो बियो छा पियो सोची यार इहो पियो सोचा सॼे पाकिस्तान जा कारखाना आऊं वठी छॾियां पर आऊं विकणा ही कोन थो ओ बा टैलेंट जी भेण जी चित पर हे अजीब मानू भी अजीब लन थैला मन हिन जा भोग मां के समझ में नहीं ईंदा सत डी सोचे पो आखिर में वीडियो डिलीट करे छंदो त खबर ना खिलणू हो या छाऊ मन खबर न पंदो हां इने सेंस ही न तो टाइम भोग जो ने अगर मां अगर जी मां ता के मां जे वीडियो ते केर न खिलंदो आ इन हिसाब सा चाहतो हिन जे वीडियो ते मां के भी खिल न तो अची अलाई छु खबर ना छो बस ना आयो त ना आयो गाल खत्म पर हे मोहरा दिसो न सॼो दुनिया दा वठन मन सेंस बैठा ने मो एडो धन जे काकुद में विंदार पोया माइट दडई छंदा त मेहमान जे मोते अची ख्वार न कन एड़े ही माण्हू हूंदा यकीन कयो घर वेंदा घर में केर भाजी दी सलाह न कंदो अथनि अहिड़े ई माण्हू हूंदा घर में कंबल जे जाइ ते रली छलाए ॾींदा अथनि ख़बरूं अहिड़ियूं कंदा आहिनि जे वरी भोग थो कयां गैरत गैरत कंदी हुई मूं सोचो वॾी गैरतमंद हूंदी सोना वॾी का बेगैरत निकती ओ भाषा हाणे तो इहा ॻाल्हि करे छॾी आहे त हाणे मां बि ॻाल्हि इहा करे छॾंदुमि त गैरत ई गैरत वारे खे मिलंदी आहे बेगैरत खे न बुधड़े लुसी तुझी रन वई आहे रुली बुधड़े लुसी ओ बा हाण वारो ईंदो वरी वाल्किंग टैलेंट जो मतलब फकिंग टैलेंट टाल्किंग टैलेंट ये सब टैलेंट ते टिकटॉक ते मौजूद आहिनि डांसिंग टैलेंट इज्जत लुटिंग ये माना सब टैलेंट उते ई आहिनि ऐं हाण तव्हांखे ॾेखारियूं माना वाल्किंग टैलेंट इहो बि थोरो माना दीदार कयो जोड़ी असांजी रखे रब सलामत ओ बा हे अजीब जे वीडियो ॾिसी तव्हांखे बि अजीब लॻो हूंदो पर इन में का बि अजीब थियण जी ॻाल्हि कोन्हे छो त इहो नॉर्मली केस आहे छो त उन छोकिरी खे अजीब सां को बि अजब इश्क न आहे उन छोकिरी खे सिर्फ़ु पंहिंजे व्यूज़ फॉलोवर मिलियन लाइक वधाइण जा आहिनि मतिलबु मक़सदु हुनजो सिर्फ़ु इहो ई आहे फेम बाक़ी असां त हिते वीडियो ठाहे हरू भरू कुते वारो ॼाड़ी था आणूं अजीब आई लव यू ब्रो कैमरामैन ओ लाइट इन हां अॻियां न सिरे मां कयो अचो नॉर्मल थी अचो तो पीछे यार वाह वाह
ओ बा हे वरी छा सीन आहे मतलब अगलो चेस बि थो बाबा नॉर्मल थी अचो नॉर्मल हलजां ओ अदा नॉर्मल हलो ओ बेली बाऊं थी पेरे दफ़ा हुई नॉर्मल हलजां हे अब नॉर्मल छो आहे माना हर फॉल्ट हिन माण्हू में छो था निकिरनि हाणे वरी हलण हुन ॿुधायसि पोइ बि हलण त ॾिसो भाषा जो अच्छा हाणे मूंखे ख़बर पियो इहो माना वाल्किंग पावर आहे न वाल्किंग टैलेंट ठकनि में मूंखे साइड वारो हमरा विसरी वियो इहो केरु आहे ओ भाषा मूंखे हिकिड़ो ॻाल्हि सची ॿुधाइजो तव्हांजो ज़िंदगी एतिरो सूरनि में हुजे जो बाथरूम में वञो पाणी न हुजे व्हाट्सएप में का प्यारी न्याणी न हुजे घर में रखियल का अंब जी फारी न हुजे ऐं मथां तव्हां वांदा तव्हां वटि का नौकिरी बि न हुजे ऐं घरां थुकूं बुजा लतूं मुकूं सोटा खाई निकिरो ऐं संगत में वेही करे वञी टिकटॉक खोलियो ऐं उन ते अहिड़ा वीडियो अचनि त तव्हां छा फील कंदो दिलि में घणा रिपोर्ट कंदो मूंखे केतिरा रिपोर्टूं कंदो कुझु माण्हू मूंते एॾा सड़ंदा छा थो मिले मूंखे रिपोर्टूं हणण में जेतिरा रिपोर्टूं करणा आहिनि जेतिरा वीडियोस रिमूव करणा आहिनि भले कयो जीअं तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे अकाउंट खे रिपोर्ट था लॻनि मिले थो छा भला असां ग़रीबनि खे रिपोर्टूं था आणियो घणा वीडियो रिमूव कराईंदो घणा मुंहिंजा फॉलोअर्स वापसि वेंदा आइडियूं ब्लॉक कराईंदो घणा मुंहिंजा वीडियो रिमूव कराईंदो छो था सड़ो एॾो छो था रिपोर्टूं आयो यार हो बा यकीन कंदो हिन जा सभु वीडियो ॾिसण खां पोइ मुंहिंजी दिलि ते यादि अचे त इहे कहिड़ा कुते जा पुट आहिनि जेके हिन माण्हू खे रिपोर्ट था आणनि पहिरीं त दुनिया जा सभु मसइला छॾे हिन माण्हू जो मसइलो हलाए कया त कहिड़ा लूसी आहिनि जेके हिन खे रिपोर्ट था आणनि यकीन कंदो रिपोर्ट पाण परेशान आहे त कहिड़ा माण्हू आहिनि जेके रिपोर्टूं करे हिन रिपोर्ट खे कारो मुंहुं करे छॾियो आहे हिते असांजो बूथी माना सुॼो पीअंदो आहे वरी आख़िर में अहिड़ी स्माइल ॾींदो आहे फेक स्माइल जो दिलि चवंदी आहे वठी पहिरीं त इन खे रिपोर्ट करे छॾिजे हालत अहिड़ी आहे जो माना तेॾीमहिल ॾिस रिपोर्ट अरे ख़ुदा जा बंदा ॿियो अथई छा अकाउंट में टैलेंट कहिड़ो अथई बकरियूं छो नथो चारी माण्हू छो नथो थी फज़ीलत छो नथो धारी रगो रिपोर्टूं सॼी दुनिया हिकिड़ो हा दुनिया सां यादि आयो हाणे वरी दुनिया जंहिंजी दुश्मन आहे उहो त ॾिसो ही दुनिया वारा शराफत सां न समझंदा आहिनि लॻे थो सोटो खणणो पवंदो जेके ट्रेड़ा आहिनि उन्हनि खे सिधो करणो पवंदो चवे राफ़े आबिदी कराची वारो जेके ग़रीबनि सां नाजाइज़ी था कनि उन्हनि खे घर मां कढी कुटणो पवंदो कीअं हीअं ओ भाषा मूंखे ख़बर अथव छा लॻंदो अथई मां हिन जा वीडियो ॾिसंदो आहे न मूंखे ईअं महसूसु थींदो आहे ॼाण मूंखे हरू भरू जो सुबुह जो साण जो रोज़ गारू ॾेई वेंदो आहे माना वीडियो खोल त ॼाण गार मूंखे थो लॻे अलाए छो तव्हांखे फील थींदो हूंदो न हरू भरू जो माना दाबा ॾेई थो वञे हिकिड़ो असां घरां सटिया पिया हुजूं वरी हिन जा दाबा अलॻि सां ॿुधंदा आहियूं ॿियो मसइलो कोन्हे पर हाणे हिन जो इहो मसइलो आहे जो दिलि में बुग्ज़ रखण वारा कन में अखि रखण वारा नक में अखि रखण वारा इहे सभु हिन जा दुश्मन अथव मुनाफ़िक अंदरि पलीत नियत पलीत पेशा पलीत सभु माण्हू हिन जे पोयां लॻल आहिनि अलाए कहिड़ो हिन में अलाए जादू अलाए छा सॼी दुनिया ई दुश्मन अथसि पर ख़बर अथव इहो जेको चंप आहे पियो इहो छा थो चए दिलि में चवे यासिर खान उन्नड़ दादू सीता वारो जॾहिं आयासीं असां उन बदमाशी जे रूप में ओ भाषा अॻे दौर में कबूतर जेको खत खणी वेंदो वरी टपाली थी विया वरी हाणे मोबाइल जा मैसेज पर अञा कुझु माण्हू आहिनि जेके माना पंहिंजे दुश्मननि खे पैगाम ॾियण लाइ हिन खे 1000 रुपया ॾेई करे खोले छॾंदा रसो पोइ हे वतंदो आहे सभिनी जी मामासी हिकु कंदो हाणे माना हिन जो इहो ई सिस्टम आहे पैसा वठी हुन जा दाबा हुनजा दाबा हुनखे विच ते थियो बीठो त मतिलबु मां त चाहिनि जो नालो मिस्टर चांडियो न हुजे बाक़ी मिस्टर मिशिन हुजे छो त हे मिशिन वांगुरु बाक़ाइदा ईअं धमकियूं ॾींदो वेंदो आहे केॾी महिल काथां कंहिंजी खणी ईंदो आहे केॾी महिल काथां कंहिंजी खणी ईंदो आहे पैसा पिया मिलनि बसि 1000 रुपया वठी असांखे ॿुधणो थो पए अहिड़ियूं धमकियूं पर उन खां बि ॾुख जो अहिड़ी ॻाल्हि आहे जो अहिड़े पोज़ीशन वारे माण्हू खां के छोरा हरामी 1000 रुपया ॾे वरी पंहिंजा सीक्रेट न्यापा बि माना मोकिलींदा आहिनि ख़बर अथव न सीक्रेट न्यापा माना छा तुम क्यों मुझ पे इतना शक करते हो मेरी जान तुम्हें रखा है दिल के उस मकाम पे अरे जाने याद तेरा ये कैसे प्यार है कभी मारते हो कभी प्यार करते हो ये कैसे तेरा प्यार है यार ऐसे करो अब छोड़ दो तो मारते क्यों हो नहीं करो यार ऐसे नहीं करो ओ भाषा हिन हसीना आदिल शेख जा सॉरी हसीना शेख जा वीडियो ॾिसी मूंखे लॻंदो आहे केरु केरु छोरे निभागे हिन खे माना लाइन ॾेई छॾियो आहे उन खां पोइ तंग पियो करे अलाए छा मसइलो आहे हिन सां मूंखे त लॻे थो मेन पूड़ी खाई करे पर्दा ख़ुशि थी विया त अलाए छा हिन जा वीडियो बि अजीब हूंदा त मूंखे पूरे टिकटॉक में खिलाइण वारा वीडियो सिर्फ़ु इहे ई हूंदा आहिनि जेके मां ॾिसी करे खिलंदो आहे थोरो ॿिया बि वीडियो ॾिसोसि न ये मेरा छोटा बेटा है इसको लाइक करो फॉलो करो यार जल्दी करो नीचे मैंने आईडी में लिखा है इसकी आईडी को लाइक करो फॉलो करो ओ हिन जे ॻाल्हाइण खे छॾियो मां अगरि ॻाल्हाइण नथो अचे पर थोरो हिन छोरे में गौर सां ॾिसजो नीचे मैंने आईडी में लिखा है इसकी आईडी को लाइक करो फॉलो करो
ओ भाषा यकीन कंदो अहिड़ा ई माण्हू हूंदा आहिनि जेको पंहिंजे घर जे थले ते हंगी करे अची मां खे ॿुधाईंदा आहिनि त पाड़े वारा हंगी आहे तो। अहिड़ा ई माण्हू हूंदा आहिनि जेके शादी जी राति अची ॿिए दोस्त खे चवंदा आहिनि त मुंहिंजी ज़ाल जो गुगड़ मथे करे ॾे। अहिड़े ई माण्हू हूंदा आहिनि जेको बाथरूम में वञण खां पोइ पाणी न नहाईंदा आहिनि। अहिड़ा ई माण्हू हूंदा आहिनि जेके यकीन कयो जेको मुंहं खां देरि सां वीडियो ठाहींदा आहिनि। ओ वाह मोतबरो हाणे ॿुधो ॻाल्हि ख़बर आहे मूंखे वरी के लिखंदा मज़ो न थियो ईअं न थियो। मां असल में 4-5 महीना वीडियो न ठाहिया इन जे करे थोरो डिस्टिंग थी वियो आहे माइंड माना सफ़ा ॻाल्हि आहे कीअं साइको मां बि लॻे थो मतिलबु कमु नथो करे दिमाग़। सो वीडियो खे लाइक कमेंट शेयर कजो। हिन जो वीडियो जो ॿियो पार्ट बि अपलोड कंदुसि सुभाणे परीं छो त हिन ई वीडियो वॾो थी वियो 10 मिनट इन करे हिन जो पार्ट ठाहियुमि ॿियो बि ईंदो। सो वीडियो खे लाइक कमेंट शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़। छॾ दुनिया खे दुनिया वॾी चाल आहे जानी तूं ॿुधा तुंहिंजो ॿियो छा हाल आहे। गुज़री वियो जेको इहो मुंहिंजो हाल आहे बाक़ी जेको गुज़रियो इहो बेकार साल आहे। हलंदे हलंदे मूं ॾिठियूं ई ॾुखायूं